हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू अ ब्रांड न्यू ईशा का व्लॉग। सो गाइज, आज जो है फाइनली हम तीनों चारों जो भी हैं वो लाड़काना में आ गई हैं। और कब ऐसे होता था, मैं लाड़काना होती थी तो मेरे दोस्त जो है वो हैदराबाद होते थे, जब मैं हैदराबाद होती थी तो वो लाड़काना होते थे। तो फाइनली आज हम जो है वो सारे लाड़काना में इकट्ठे हो गए हैं और अभी हम जा रहे हैं महफिल या फिर आरती, ये कंफर्म नहीं है। सो फिलहाल जो है मैं आज पहनूंगी देसी, कह रही हूँ वेस्टर्न पहनूं लेकिन थीम देसी है तो देसी पहनना पड़ेगा। अपने बाल शाल जो है वो स्ट्रेट या फिर कर्ल कर लूंगी, उसके बाद आपकी बहन का हुस्न नजर आ जाएगा। A few moments later. इट्स लाइक ट्रांसफॉर्मेशन, लेकिन ट्रांसफॉर्मेशन नहीं थी। आई एम रेडी और मैंने आज पहना हुआ है कौन सा कलर नोना? पर्पल, जो कि मेरी नोना का फेवरेट है। और मैंने थोड़ा सा आई मेकअप भी किया हुआ है। चलो भाई वहाँ पे चलते हैं क्योंकि मेरी दो दोस्तें हैं, वहाँ पे जाके मैं आपको बताऊंगी कि मेरी कौन सी दोस्तें आई हैं। सो स्टे कनेक्टेड विद मी। अब जल्दी जल्दी चलते हैं ताकि भैया हेड चिल्लाए ना, वरना आप लोगों को पता ही है। बहुत मजा आ रहा है यहाँ पे। ॾिस तूं पंहिंजी फोन खे ॾिस त केतिरा दफ़ा कान कई। हाणे हीअं कर, मुंहिंजे घर वञिजो, ॿुध मुंहिंजे घर वञिजो, उतां रिकेट खणी अचिजो, पोइ हेॾे अचिजो। मूंखां विसरी वई खणण। लारी ख़बर आहे न, लारी खे चओ था तीअं पोइ अचे, रिकेट खणी अचे। मूंखां विसरी वई लारी, बैडमिंटन विसरी वई, हिनजे करे कॉल पई कयां लारी वारनि खे त उहे मुंहिंजे घर वञनि, क्रिकेट खणी अचनि, पोइ रिकेट खणी अचनि, पोइ अचनि हेॾे। हाणे उहो चवनि थियूं ॾिसूं था बेड लाइट कॾहिं, मतलब सॼो सामान मां खणी ॿाहिरि न निकिरां, माना कुझु न कुझु विसरंदो ई विसरंदो आहे। 2000 years later. ॾिसो असां चार अॼु गॾु थिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह जज़ाकल्लाह वाला हबीबी आई आहे। उन खां पोइ हबीबी हम नहीं सुधरेंगे। हबीबी हाँ, यल्ला यल्ला हबीबी छा गई, यल्ला यल्ला हबीबी छा गई, छा गई गरीबी। हाँ ऐं उते चार कोल त छा चयो अदा स्प्रे हलाइण जे लाइ ज़बान आहे त माण्हू ज़बान यूज़ करे न। वॉल्यूम वधायो, चार कोल जी वेसी अदा वॉल्यूम वधायो। अदा असां स्प्रे लॻायो, गलाए बि नथी अदा वरी ते अदा छा न सफ़ाई करण जे लाइ तूं चओ न दादा सफ़ाई कयो, सिधी ॻाल्हि। न वेंदो अॼु झुमका वॾा न पिया ईअं। अच्छा सही चई, सही चई। हाँ कई सुणत वठो यार असां हलो था फोटो शूट जे लाइ। न कर लारी अच ऑर्डर ॾिनो आहे, ठीकु आहे। असां पंहिंजे फोटोग्राफर जो वेट था कयूं, उहो अचे, उहो नवाब ईंदो त असांजो जेको अॻिते ॻाल्हाए त फोटो शूट थींदो। त पोइ हिन में इहो करां पटेनो चीज़ वारो मथां हुयो लज़ानिया वग़ैरह। मैक एंड चीज़ वारो बस मीन कीअं कंदो? पहिरां तूं हेॾे कर त होॾे अचे। गाइस हाणे हिन खां पुछूं त तोखे गर्मी छो थी थिए? तो बि ॿुधाए हिनखे गर्मी छो थी थिए? हॉटनेस। अल्लाह अल्लाह माफ़ करे बाबा, अल्लाह माफ़ करे।
अॼु वरी वाइट पाए आई आहे नारे ते वाइट पाए आई आहे मूंसां ट्रेनिंग कंदी सोबी सां बि ट्रेनिंग न कंदी शायदि इन सां कंदी आहे न इन सां मुंहिंजी 32 दिलियूं लॻनि 32 सोबी ॾिसेसि थी न ॾिठई न असांजी न आहे न बसि विच में छो विहारो अथसीं चुंबड़ाए छॾियूंसि हक़ीक़त गाइस ॾिसो था न इहे लारी इहे ई मां तव्हांखे ॿुधाइण पई चाहियां त मुंहिंजे 2 दोस्तूं अची वियूं आहिनि फाइनली असां ॾिसो था अहिड़ी ॿारनि जहिड़ियूं ख़ुशटियूं कंदव ॿारनि जहिड़ियूं ख़ुशटियूं कंदियूं हिते फ़िलहाल जो आहे न हा एॾे सही आहे हलो ॾिठो गाइस केचप खणी वॾी वेंदी आहे छा हाँ सुठा छा पसंद आयो वधीक टाको उनजा फेवरेट ई टाकोस आहिनि तोखे ऐं मूंखे पिज़्ज़ा तो बनायो रहंदो मूंखे वणंदो आहे ॾिस मुंहिंजे हथ टाकोस ॾाढा वीआईपी त न हिननि जो बर्गर आर्टी क्रिस्पी बर्गर ॾाढो सुठो तोखे छा पसंद आयो टाकोस चिली लाइन पास्ता मूंखे त पिज़्ज़ा पसंद आयो हुयो तू पिज़्ज़ा लॻंदा हक़ीक़त मां खाली जल्दी वई जल्दी दादा ये कॉपी नहीं करी मुझे लारी टेस्ट कयो न कर मुंहिंजो लारी कीअं अथसि टेस्ट यार मूंखे त मिठो त वणंदो न आहे पर मूं जहिड़ी आहे इन ॻाल्हि आहे पाण भई तोखे ओए हेॾे तोखे कीअं लॻो हे तोखे कीअं लॻो मां खाधो ई न असां पाण खाइण खां जेके कुनाफो न वणंदो आहे वेफिल वणंदो आहे हलो अजी मिठो खाईंदी आहे पर कुनाफा न खाईंदी आहे हाणे उन खां अलावा ड्रिंक्स अची वियूं ओ माय गॉड ही कहिड़ी वारी आहे ड्रिंक ब्लूबेरी वारी आहे ॿियूं बि ड्रिंक्स अची वियूं ऐं कॉफ़ी बि अची वई आहे रेडी चॉकलेट फ्लेवर आ रहा था हाणे पाण जेके आहिनि सॼा फ्लेवर ट्राई था करे ॾिसूं 8/10 10/10 इहो ॾियो ट्राई कयां मुंहिंजे जोड़े समेत 10/10 ये तव्हांजी शूट ख़तम न थी शूट ख़तम न थी थिएव तेसि ताईं थिए न खाई थी वेठा आहियूं मतिलबु टेस्ट फूड हुयो टेस्टी फूड हुयो हाणे मानी शानी खाई विया आहियूं बसि हाणे ॿाहिरि फोटोज़ कढाईंदासीं हुन खां पोइ पाण घर हलंदासीं ऐं आराम आराम सां कोई गेम शेम खेॾंदासीं गाइस असां हिते पंहिंजो व्लॉग एंड था कयूं ठीकु आहे जेको व्लॉग आहे उहो एंड थी वियो न